पुछो मूं हैरान थी हारी खां ती आरण कंहिं उजाड़िया आहिनि। चयाईं ॾोहो न आहे गिदड़नि जो पंहिंजा कुता बाड़िया आहिनि। दोस्तो सिंध जे अंदरि जेको ई जाली डोमिसाइल्स ऐं PRC जो इशू थियो आहे, इन इशू ते इलाही ॻाल्हायो पियो वञे, पर उन्हनि पासनि ते न पियो ॻाल्हायो वञे जिन्हनि ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। उन्हनि ते ॻाल्हाइण खां अॻु में पहिरीं मां पंहिंजो तारुफ़ कराईंदुसि। मां सिकंदर बौज़दार, सुपरिटेंडेंट बोर्ड ऑफ रेवेन्यू सिंध हैदराबाद। मां रेवेन्यू डिपार्टमेंट सां लाॻापियलु आहियां ऐं मां अंदरि जूं ॻाल्हियूं चङी तरह ॼाणा थो ऐं मूंखे चङी तरह ख़बर आहे त हीअ डोमिसाइल PRC सिंध जे अंदरि जेके जाली तरीक़े सां ठहनि पिया, इन जे पोयां असुलु किरदारु कहिड़ो आहे, इन जो असुलु किरदारु कहिड़ो आहे, ॾोहारी कहिड़ो माण्हू आहे, केरु इहो सभु कुझु करे रहियो आहे। केरु बि उनजो नालो कोन थो खणे, सिर्फ़ु ॾोह जो ज़िक्र थिए पियो त डोमिसाइल जाली डोमिसाइल ठहनि पिया, इहो ॾोह थिए पियो। ट्विटर ते, फेसबुक ते, यूट्यूब ते त ॾोह थिए पियो जाली डोमिसाइल जो। इहो ॾोह केरु करे पियो? ॾोहारी जो नालो केरु बि कोन थो वठे। अॼु आउं ॾोहारी, उन ॾोहारी जो नालो तव्हांजे साम्हूं खणंदुसि, उन किरदार खे तव्हांजे साम्हूं बेनक़ाब कंदुसि, उनजो नालो खणंदुसि, उनजूं हक़ीक़तूं ॿुधाईंदुसि त हिन जाली डोमिसाइल जे कारोबार जे पोयां केरु आहे। त उहो ॿुधाइण खां अॻु में, उनजो नालो खणण खां अॻु में ऐं इहा हक़ीक़त बि ॿुधाए थो छॾियां त हीउ वीडियो मंज़र आम ते अचण खां पोइ मुंहिंजी ज़िंदगी खे इंतिहाई तमामु घणा ख़तरा लाॻ थी वेंदा। इन जे करे हीउ वीडियो रिकॉर्ड कराइण खां अॻु में मूं पंहिंजी वसियत लिखी पंहिंजे फैमिली मेंबर्स खे ॾेई छॾी आहे, पंहिंजे वेझनि दोस्तनि खे ॾेई छॾी आहे। ऐं अगरि हिन वीडियो खां पोइ आउं जेकॾहिं मारियो वञा या अगवा कयो वेंदो, उहे ई माण्हू मुलविस हूंदा जिन्हनि जा नाला अॼु आउं खणंदुसि। नालो आउं खणंदुसि त हीअ सिंध जे अंदरि जेके जाली डोमिसाइल PRC ठहिया आहिनि, इहे 2010 खां वठी 2019 ताईं हीअ जेके जाली डोमिसाइल ठाहिया विया आहिनि, हिन जे पोयां आहे सरदार अली शाह। जी हा, सरदार अली शाह जेको ऑल रेवेन्यू सिंध एम्प्लॉइज़ एसोसिएशन जो मरकज़ी नाम निहाज़ सदर आहे। हर ज़िले जे अंदरि, सिंध जे अंदरि 29 ज़िला आहिनि, हर ज़िले जे अंदरि डोमिसाइल ब्रांच में ॿियूं जेके डिप्टी कमिश्नर ऑफिस में जेके अहम ब्रांचिस आहिनि, कमिश्नर्स जे ऑफिस जे अंदरि जेके अहम ब्रांचूं आहिनि, उन जे अंदरि उनजा पंहिंजा माण्हू मुक़ररु थियल आहिनि। सिंध जे अंदरि जेके बि डोमिसाइल ठहिया आहिनि, सरदार शाह जेको ऑल रेवेन्यू जाली तनज़ीम आहे, उनजो सदर आहे, हुन इहे डोमिसाइल जाली ठाराया आहिनि, पंहिंजा माण्हू मुक़ररु कया आहिनि। अॼु 2020 में जेको हीउ आउं 1 जून ते जेको हीउ वीडियो रिकॉर्ड करियां पियो, अॼु ताईं भारत डिप्टी कमिश्नर ऑफिस में हुनजा सरदार अली शाह जा माण्हू वेठल आहिनि। सरदार अली शाह 2010 खां वठी 2019 ताईं 18,000 माण्हुनि जा जाली डोमिसाइल ठाराया आहिनि, जेके ॿियनि सूबनि सां तालुक़ रखंदा, जेके जिन्हनि सिंध जे तालीमी इदारनि जे अंदरि दाख़िलाऊं वरितियूं आहिनि, सिंध जे अंदरि नौकरियूं वरितियूं आहिनि, उनजो ज़िम्मेवार जेको आहे त उहो सरदार अली शाह आहे। सरदार अली शाह हिकिड़ी माफ़िया बणिजी चुको आहे। उनजो केर बि नालो खणण जे लाइ तयारु न आहे। उहो कहिड़े तरीक़े सां माफ़िया आहे, उनजा 2 मिसाल आऊं तव्हांजे अॻियां पेश करणु चाहियां थो। ई सिंध हाई कोर्ट में पिटीशन आहे दाख़िल थी हुई, 2017 में पिटीशन नंबर आहे 102/2017, जंहिंमें सीनियर मेंबर, उन वक़्त जे सीनियर मेंबर रिज़वान मेमून जेको चीफ सेक्रेटरी सिंध जो चीफ सेक्रेटरी हो, हुन हाई कोर्ट में जवाबु दाख़िल करायो त सरदार शाह ब्लैकमेलर आहे ऐं हुनजी जेका तनज़ीम आहे उहा जाली तनज़ीम आहे। ही चीफ सेक्रेटरी हो रिज़वान मेमून, हुन उनजो जवाबु दाख़िल करायो हाई कोर्ट में। हाई कोर्ट जे रिकॉर्ड ते इहा छा आहे, 2017 में ही जवाबु दाख़िल थियण खां वठी अॼु ताईं हुनजी जाली तनज़ीम मुकमल ताक़त सां कमु करे रही आहे। केर बि हुनखे रोकण जे लाइ तयारु न आहे। ऐं ॿियो हिकिड़ो आउं मिसाल पेश करणु चाहींदुसि। हीउ लेटर आहे रिज़वान मेमून जेको आहे, हिन लेटर खे 3 साल थी विया आहिनि। रिज़वान मेमून जेको चीफ सेक्रेटरी बि हुयो, सीनियर मेंबर बि हुयो, उहो सरदार शाह बोर्ड ऑफ रेवेन्यू सिंध हैदराबाद में जेका ऑफिस आहे उन ते ज़बरदस्ती बदमाशी जे ज़रिए कब्ज़ो कयो वेठो आहे। उन वक़्त जे चीफ सेक्रेटरी, उन वक़्त जे सीनियर मेंबर, इन जो कब्ज़ो ख़ाली करायो वञे। उनखे 3 साल थी विया आहिनि, अॼु ताईं को बि सीनियर मेंबर, को बि ऑफिसर हुन खां ऑफिस जो कब्ज़ो ख़ाली कोन कराए सघियो आहे।
त हाणे सिंध जो जेको चीफ सेक्रेटरी उन खां ऑफिस जो कब्ज़ो ख़ाली न कराए सघे ऐं हाई कोर्ट में जवाबु दाख़िल थी वञे त हीअ तनज़ीम जाली आहे। उन खां उन जे बावजूदि उहो ताक़तवर तरीक़े सां कमु करे पियो। सिंध जे अंदरि हर ज़िले जे अंदरि डोमिसाइल ब्रांच में हुनजा पंहिंजा माण्हू मुक़ररु थियल आहिनि जेके फ़ी डोमिसाइल जा 5,000 रुपया वठनि था, 10,000 रुपया वठनि था, 20,000 ताईं, 50,000 ताईं वठनि था। हुनजा पंहिंजा मुक़ररु थियल माण्हू आहिनि। हीअ सिंध में जेको ज़ुल्म थियो आहे इहो ज़ुल्म सरदार शाह करायो आहे, जंहिंजो आउं नालो वठी रहियो आहियां। इहो ज़िम्मेवार सिर्फ़ु सरदार शाह आहे जेको 2010 खां अॻु में जामशोरे में जेको हुनजो घरु आहे उतां ईंदो हुयो त बस में चढ़ी अची कासिम चौक ते लहंदो हुयो, उतां खां लिफ्ट वठंदो हुयो ऐं पोइ बोर्ड ऑफ रेवेन्यू हैदराबाद जी ऑफिस पुॼंदो हुयो। अॼु उहो सरदार शाह करोड़पति बणिजी चुको आहे, अरबपति बणिजी चुको आहे। उहो 16 ग्रेड में आहे, 75,000 रुपया हुनजी पघार आहे, पर हू 17 लख जी गाॾी में घुमे थो। 75,000 रुपया हुनजी पघार आहे। 5 करोड़ जे सिंध यूनिवर्सिटी मुस्लिम हाउस, सिंध यूनिवर्सिटी में हाउसिंग सोसाइटी में 5 करोड़ जे बंगले में रहे थो। 8-10 करोड़ जो हुनजो हैदराबाद में बंगलो आहे ऐं सॼी सिंध जे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्म जा हुनजा कारोबार आहिनि, हुनजूं हाउसिंग सोसाइटीज़ आहिनि। 75,000 रुपया पघार हूंदे हू हर साल केतिरा ई दफ़ा ईरान जे दौरे ते वञे थो, इराक जे दौरे ते वञे थो, मुख़्तलिफ़ क़िस्म जे दौरनि ते वञे थो। ऐं सिंध जे माण्हुनि सां हिन माण्हू धोखो कयो आहे, हिन माण्हू गद्दारी कई आहे। असुलु मुजरिम इहो आहे, असुलु ॾोहारी इहो आहे। जेसिताईं हिन जी गिरफ़्तारी जो अमल नथो जेसिताईं हिनखे गिरफ़्तार नथो कयो वञे, जेसिताईं हिन जी गिरफ़्तारी जो मुतालबो नथो थिए, जेसिताईं हीअ हिकु राति थाणे में नथो रहे, तेसिताईं हिन टॉप ट्रेन सां कुझु बि कोन थींदो, ट्विटर सां कुझु बि कोन थींदो, फेसबुक ते लाइव अचण सां कुझु बि कोन थींदो, एहतजाज सां कुझु बि कोन थींदो, धरण सां कुझु बि न थींदो। जेसिताईं इहो माण्हू गिरफ़्तार नथो थिए, जेसिताईं इहो माण्हू कानून जे चंबे में नथो अचे। हीअ वीडियो इख़्तिताम करण खां अॻु में आख़िर में हिकिड़ी ॿी ज़रूरी आऊं तव्हांखे ॻाल्हि करणु चाहींदुसि। जॾहिं सिंध जो चीफ सेक्रेटरी लिखे थी गैर क़ानूनी ऑफिस में कब्ज़ो कयो वेठो आहे, पोइ बि को हुनजी ऑफिस ख़ाली न कराए सघे। सिंध जो चीफ सेक्रेटरी सीनियर मेंबर लिखे थी हिन जी तनज़ीम गैर क़ानूनी आहे, ब्लैक मेलर आहे। हीअ हुनजे बावजूदि ही 2019 में मई 2019 में 7 ॾींहं बोर्ड ऑफ रेवेन्यू समेत सिंध जूं सभु DC ऑफिस, कमिश्नर ऑफिस बंदि कराए छॾे, मुख़्तियारकारनि जूं ऑफिसूं बंदि कराए छॾे, कंहिं डिप्टी कमिश्नर खे, कंहिं असिस्टेंट कमिश्नर खे, कंहिं 21 ग्रेड जे ऑफिसर खे इहा जुरत न थई जो हू पंहिंजी ऑफिस खोलाए सघे। हू माफ़िया बणिजी चुको आहे। कंहिं डिप्टी कमिश्नर खे इहा जुरत न आहे, कंहिं कमिश्नर खे इहा जुरत न आहे, कंहिं 21 ग्रेड जे ऑफिसर खे इहा जुरत न आहे जो हुन माफ़िया जे ख़िलाफ़ु साम्हूं अचे। हुन माफ़िया जो नालो मूं तव्हांजे साम्हूं खयो आहे। हाणे सिंध जे माण्हुनि ते इहो फ़र्ज़ु थो आहे जीअं त हिननि हक़ीक़तनि जी रोशनी में इन माण्हू जो घेराव कनि जंहिं 18,000 जाली डोमिसाइल ठाहिराया आहिनि। इहो माण्हू आहे, मूं पंहिंजी ज़िंदगी जी परवाह करण खां सवाइ हक़ीक़तूं तव्हांजे साम्हूं आंदियूं आहिनि। हाणे हिन जो घेराव थियणु खपे। जेसिताईं हिन माण्हू जो घेराव न थींदो, जेसिताईं माण्हू कानून जे चंबे में न ईंदो, तेसिताईं डोमिसाइल जे मामले ते PRC जे मामले में कुझु बि कोन थींदो।